होली जो 3 ॾींहं जो जेको मेलो आहे उहो जारी आहे। अचो त हिते जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके माण्हू आहिनि उन सां ॻाल्हियूं कयूं, उन्हनि छा चवणु आहे? मज़ा आ रहा है? हमें इतनी खुशी है हम गुरु के दर पे आए। बात करें हिंदी में ॻाल्हायो। मुझे इतनी खुशी है हम गुरु के दर पे। जे बाबा गरीबदास मंदिर में मेले जो तकरीबूं जारी आहिनि। मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां हज़ारे पांदीदारनि जी शिरकत जो सिलसिलो बि जारी आहे। मेले में शिकारपुर, झटपट, पने आकल जे मंदरनि जे गादी नशीननि ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाणनि बि शिरकत कई। मेले में इंडिया जे राजस्थान सूबे मां संत चढ़ियाराम दरबार जे गादी नशीन संत करतारलाल ख़ासि तौरु शिरकत कई। मेले जे मौक़े ते हर साल जीअं मंदर में झंडो ऐं ख़ैस सलामी ॾेई करे चादर चाढ़ी वई। चादर चाढ़ण में डॉक्टर सुरेश लाल, नारायण दास ऐं संदसि ॿिया शामिल हुया। मेले में मुख़्तलिफ़ तक़रीबूं नज़र आयूं ऐं संदसि माण्हू पंहिंजो ख़ुशी जो इज़हार कंदे ऐं संदसि दरगाह ते पहुची करे मंतू जेके मुरादूं हुयूं उहे इन लाइ दुआऊं घुरियूं ऐं संदसि पंहिंजे जेको आहे त मुल्क जे ख़ातिर ऐं सिंध जे ख़ातिर बि दुआऊं घुरियूं। हाजी नाज़रीन, जेको आहे त तव्हां मुख़्तलिफ़ माण्हू हिते तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि पांधीड़नि जो इहो चवणो त हिते जेके असां साख खणी चूंदा, जेके असां मंतू खणी चूंदा, इहे बाबा गरीबदास मंदर में असांजो पूरियूं थियनि थियूं। ऐं हिन इहो बि चवणो हुयो त होली जो मज़ो आहे, असां एंजॉय कयूं पिया। नज़ीर मीराणी, KK TV, कंदकोट।